बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। व्यूज़ टाइम प्रोग्राम भली कर रहा हूँ जो मेज़बान अली वकास जो नाज़रीन पाकिस्तान फ्लोर मिल्स एसोसिएशन तरफ़ां अॼु खां सॼे मुल्क में हड़ताल जो ऐलान किया वियो आहे ऐं सुभाणे खां मिल्स तरफ़ां कणिक जी पिसाई ऐं वॉशिंग वारो जेको अमल आहे उहो बंदि करण जो ऐलान कयो वियो आहे। हलियो फ्लोर मिल्स एसोसिएशन जे अॻुवाणनि जो चवणु आहे त विथ होल्डिंग टैक्स खे ख़तमु कयो वञे। असां टैक्स एजेंट न आहियूं जो असां टैक्स खे मिल्स टैक्स ॾियनि ऐं मिल्स टैक्स गॾु कनि। फ्लोर मिल्स जी इन हड़ताल खां पोइ सॼे मुल्क में कणिक जी क़ीमतूं जेके आहिनि, अटे जी क़ीमतूं, उन्हनि में वाध जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। हलियो ॿियो मामलो नज़र सां वटि इहो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना अॼु इजलास थियो जंहिंमें हुन वफ़ाक़ी वज़ारतनि खे कारकर्दगी बहितर करणु ॾेखारण जी हिदायत कई आहे। वज़ीर आज़म चयो आहे त वफ़ाक़ी वज़ारतनि में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी ऐं IMF सां ॻाल्हियूं न पर ॾींहुं राति महिनत करे अमल ॾेखारण में असां कामयाबु थी सघंदासीं। इन सॼी सूरत सां पंहिंजे पैनल सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनल में जिन मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि जो मां तारुफ़ करायां। अॻूणा सफ़ारतकार आहिनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, सीनियर तज़निगार आहिनि प्रोफेसर इनाम भट्टी साहब, मुआशी माहिर आहिनि प्रोफेसर रफ़ीक अहमद चांडियो साहब ऐं सीनियर तज़निगार आहिनि इदरीस तिगारी साहब असांखे पैनल में जॉइन कयो आहे। डॉक्टर जमील ख़ान साहब, प्रोग्राम शुरूआत तव्हां कंदासीं। सर, पाकिस्तान फ्लोर मिल्स एसोसिएशन तरफ़ां अॼु खां सॼे मुल्क में हड़ताल जो ऐलान कयो ऐं सुभाणे खां कणिक जी पिसाई वॉशिंग वारो जेको अमल आहे उहो बंदि करण जो ऐलान कयो वियो आहे। उन्हनि चयो आहे त विथ होल्डिंग टैक्स जेका बजट में लॻाई वई उनखे ख़तमु कयो वञे। हाँ न इन जो मुतालबो हाणे ॾिसूं त जंहिं हिसाब सां प्रेशर शुरू कयो आहे फ्लोर मिल ओनर्स, इन जी पंहिंजी हिकिड़ी नेटवर्किंग आहे, पंहिंजो हिकिड़ो प्रेशर आहे, पंहिंजी हिकिड़ी माफ़िया आहे। पार्लियामेंट में जेके माण्हू वेठा आहिनि उनमें खोड़ सारा मिल ओनर बि आहिनि। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त जीअं पेट्रोलियम डीलर एसोसिएशन ऐं ओनर्स उन्हनि पंहिंजी ॻाल्हि मञराई ऐं उन्हनि जीअं त 4.9% वधायो त इहे बि पंहिंजी ॻाल्हियूं काफ़ी मंझाए वठंदा, छो जो इहो प्रेशर तमामु वॾो थी पवंदो न, छो जो इहो हिकिड़ी ॻाल्हि त न आहे। ॿिया मामला जेके आहिनि उन माशरे में ख़ासि तौर ते इन बजट खां बाद त माण्हुनि खे त उहा ख़बर न आहे त असांजी छो थो ईअं थिए, भलाइकी हिन में केतिरी आहे, केतिरा पैसा पिया आहिनि, कर्ज़ असां ते केतिरो आहे, हिकिड़े आम माण्हू खे ख़बर न आहे। हिकु आम माण्हू थो चवे त मुंहिंजे खीसे मां जेके पहिरियां जे मां पंहिंजो सौदो वठी ईंदो हुउसि, जेका मुंहिंजी पघार हुई 15-20 हज़ार, उन में मिड़ई छिकतान करे पूरो करे वठंदा हुआ। पर हाणे त जेको आहे उन्हनि खे बिल्कुलु ई उन्हनि लाइ त हाणे ज़िंदगी एतिरी उहा मुश्किल थी पई आहे त हू फ्लोर मिल वारो मामिलो हिकिड़ो थियो ऐं ॿिया मामला पोइ थी ईंदा। इन करे मुंहिंजे जेको तजिए मूजिबि इहो प्रेशर गवर्नमेंट 3 ॾींहंनि खां वधीक बर्दाश्त नथी करे सघे, छो जो अॼु खां उन्हनि जी वॉशिंग बंदि कई आहे, सुभाणे खां सप्लाई बंदि कंदा, मिलूं जेके आहिनि उहे पीठण बंदि करे छॾंदियूं त ज़ाहिर खोट थींदी, अटे जी शॉर्टेज थींदी, नान बाई बंदि थी वेंदा, जेके स्टॉक में पिया आहिनि डबल ॿीण टीण जेतिरा पैसा पोइ जेके वणंदा उहे वठंदा, छो जो शॉर्ट सप्लाई थींदी त उन हिसाब सां माण्हुनि जी डिमांड वधंदी, पैसा वधंदा, अघु वधंदो अटे जो, त उन लिहाज़ सां ज़ाहिर आहे इहो काफ़ी हिकिड़ो भूचाल थी पवंदो। ऐं उन में विद होल्डिंग टैक्स जी जेसीं ताईं ॻाल्हि आहे उहो त कानून आहे त जेके बि इहे मिल ओनर्स आहिनि या जेके अहिड़ा वापारी आहिनि, जेके इंडस्ट्रियलिस्ट आहिनि, जेके माण्हू अहिड़ो वापारु कनि था पिया, उन्हनि खे विद होल्डिंग टैक्स एजेंट ठाहे छॾियो अथनि त तव्हां जिथां सौदो विकिणो था पिया उतां ई टैक्स कटे वठो, ऐं असांखे तव्हां बसि उहो टैक्स जमा करे ॾेई छॾियो असांजे बि हफ़्ते ते तव्हां विद होल्डिंग एजेंट थी पियो। पर उनजो ॿार ऐं उनजो वज़न उहो कंहिंखे पवंदो आहे, उनजी जेका मुसीबत कंहिंखे पवंदी आहे, हिकिड़े आम माण्हू खे हू 18% जेके वठंदा विद होल्डिंग टैक्स या जेके परसेंटेज उन रखी आहे त हू पैसा कंहिंखां कढंदा, ज़ाहिरा माण्हू खां कढंदा। हिकिड़ो माण्हू जेको नान वठण लाइ ज़िंदगी में हिकिड़ी तमामु जस्तुजू वारी ॻाल्हि आहे त पंहिंजे ॿारनि लाइ पंहिंजे लाइ को नान वठी अचे तंदूर खां या पंहिंजी अटो वठी अचे पचाए वठे, त ही जेको आहे अॼु जेको शुरूआत शुरू थी आहे वॉशिंग जी, ऐं सुभाणे खां वठी पंजाब ऐं KP में सप्लाई बि बंदि थिए थी पई, उहे
हिकिड़ी तमामु स्ट्रेंज ॻाल्हि आहे त इहो क्राइसिस जेको अचानक त न जीअं पेट्रोलियम एसोसिएशन वारनि को 48 कलाकनि में पंहिंजी मुतालबो मंझराए वरितो, पंहिंजो कमीशन वधाए वरितो, पंहिंजो प्रॉफिट वधाए वरितो, मार्जिन वधाए वरितो। जीअं उन्हनि 3.91 हुयो, उन्हनि 4.90 कराए पंहिंजो आराम सां लिटर ते उहे अची वेही रहिया। स्टॉक काल ख़तम थी वई त माण्हुनि खे एतिरो फ़िकर त हुअणु ज़रूरी आहे, छोकी इहे मिल वारा हितां हुकूमत जे विड्रा बि करे वरितो। मिसाल जे तौर ते त उहे पैसा किथां त कढंदी हुकूमत? बिजली जा उहे 7.7 रुपया वधाए छॾिया आहिनि। उन खां बाद कंहिं न कंहिं शइ में त वरी हुकूमत वधाईंदी, उहो ॿार कंहिंखे पवंदो? आवाम ते पवंदो। हाणे आवाम खे ख़बर न आहे त असां ते जेको कर्ज़ु आहे उहो 60 खरब रुपयनि जो इंटरनल ऐं एक्सटर्नल जेको अंदरूनी आहे ऐं ॿाहिरूनी असांजो आहे पढ़ेई कर्ज़ु, उन में असांखे तक़रीबन 59 ट्रिलियन यानी तक़रीबन 60 खरब रुपयनि जो आहे असांजो कर्ज़ु। ऐं पोइ IMF ॾे थी पई फ़क़ति ॾिसो हाणे 8 ॾेई छॾे बिलियन त तमामु वॾी ॻाल्हि आहे, पर 6 बिलियन खां 7 बिलियन मिली विया। उन खां बाद असां पट शट मेड़ छेड़ कंदासूं, पोइ पिनंदासूं त उन में कुझु असां बजट जो मामिलो ठीकु कंदासूं त गवर्नमेंट जेके हितां कटौती कंदी IMF जे तरफ़ां इहा आहे न त विद होल्डिंग तव्हां लॻायो। हाणे उहो हितां कढंदी त IMF खां, सरकार खां, IMF जी एडमिनिस्ट्रेशन खां इजाज़त वठंदी, ऐं इजाज़त वठी IMF चवंदी आहे तव्हांजी मर्ज़ी, ॿियंदा इहे पैसा उगाड़ी करे ॾियो त ॿिए कंहिं मामले में टैक्स लॻाईंदा। अल्टीमेटली इनडायरेक्ट टैक्स ई पवंदो। इहो अल्टीमेटली हिकिड़े आम माण्हू जे इहो मथे जो सूरु हूंदो ऐं उन्हनि ते वज़न पवंदो। जी ठीकु सर। प्रोफेसर रफ़ीक चांडू साहब, तव्हां छा कमेंट्स कंदा जीअं डॉक्टर जमील ख़ान साहब ॻाल्हि कई थी हिकिड़ी माफ़िया या फ्लोर मिल्स जी ऐं इन सां आवाम खे सिधो सिधो असरु पवंदो, तव्हां छा कमेंट्स कंदा? ॾिसो, हिन वक़्तु जेका टैक्स जी इंसिडेंस आहे फ्लोर मिल्स ते उहा आहे जेकॾहिं कणिक वठनि त 1.5% उन ते लॻंदी, ऐं जेकॾहिं सेल्स जी पेमेंट कंदा त 0.5% उन ते लॻंदी। ऐं उन खां पोइ जेको वॾो मसइलो आहे उहो आहे त इलेक्ट्रिसिटी ऐं गैस जे बिल्स ते वरी 12% जुदा उन ते लॻंदी। ऐं उन्हनि ते जेकॾहिं मेंटेनेंस वग़ैरह जे हवाले सां का कनि था शयूं, आई डोंट नो त उहा छा जी उहा 8% टैक्स उन्हनि ते लॻे थी पई। ऐं इहे टैक्सिस जेके आहिनि, जेके सेल्स जूं इन्हनि जूं आहिनि, उहे बि एट सोर्स हिननि खे एज़ ए एजेंट करे कढणियूं आहिनि। इन सॼे जो हाणे हिकिड़ो जेको प्रॉब्लम आहे उहो प्रॉब्लम इहो आहे त इंसिडेंस जेको टैक्स जो इंसिडेंस आहे उनजो वॉल्यूम वॾो थी थो वञे पियो। ओवरऑल जेको बिज़नेस इन्वायरमेंट आहे उहो बिज़नेस इन्वायरमेंट डिस्टॉर्ट थो थिए ऐं प्रॉफिट्स जॾहिं माण्हुनि जा ऑर्गेनाइज़ेशन्स जा इंडिविजुअल्स जा घटिजनि था, उन में हिकिड़ो वॾो प्रॉब्लम इहो थिए थो त जेको बिज़नेस जी कास्ट आहे उहा तमामु घणी थी वञे पई। ऑलरेडी तव्हांजी बिजली तमामु महांगी आहे, ऑलरेडी तव्हांखे कणिक जा माना तमामु वॾा मसइला आहिनि, तव्हां जेके मार्जिन्स ऑफ प्रॉफिट्स आहिनि उहे वधाइण जी सूरत हाल में न आहियो। इन करे जेके बिज़नेसिस आहिनि उन्हनि खे हिकिड़ो वॾो प्रॉब्लम आहे हिते। उन करे न रुगो फ्लोर मिल आहे पर ॿिया बि केतिरा ई बिज़नेस जा जेके आहिनि एंटिटीज़ आहिनि उहे सुभाणे शोर करणु शुरू कंदा। चवंदा आहिनि सिंधी में त उठ तॾहिं ते रुना जॾहिं ॿोरा ते सिबिया। तव्हां जेकर असांजे प्रोग्रामनि में वञो त इन टैक्स खां पहिरीं असां चवंदा हुआसीं त बापा हिनखे ख़बर कान्हे का ॿेड़ो ॿोड़े छॾींदो। तमामु घणा ॿिया मामला हुया, तमामु घणी ॿी स्पेस हुई जिते टैक्स कना, पर उन में महिनत खपे हा। महिनत ईअं त भला 6-8 महीना अॻु में जॾहिं मोहम्मद औरंगज़ेब ख़ान साहब जेको आहे जॉइन कयो एज़ अ फाइनेंस मिनिस्टर, उन वक़्तु कैपेसिटी डेवलप करणी हुई त जीअं ॿिए हंधि उहो टैक्स जो उन स्पेस में लॻाइजे हा जिते काफ़ी गुंजाइश मौजूदु हुई, पर उहा महिनत न थी। उन जी जेका कैपेसिटी आहे टैक्स डिपार्टमेंट जी ऑर्गेनाइज़ेशन जी उहा न आई। उन जे करे टैक्स जेके ॾियण वारा आहिनि उन ते वरी वधाई वई वधाई वई आहे। हाणे नतीजे में इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे। हूअं बि रिटेल सेक्टर जेको आहे उहो ख़ुदि टैक्स जेके टैक्स नेट में आहिनि उहे बि का टैक्स ठीकु तरीक़े सां नथा ॾियनि ऐं उन्हनि खे को
मॉनिटर करण जो तव्हां वटि तरीक़ो बि कोन्हे को। इन करे जेको तमामु वॾे पैमाने ते टैक्स या हिकिड़ा माण्हू जेके ॿार आहिनि हिकिड़े माण्हू ते वधीक लॻल आहे, इहो हिकिड़ो जेको मिसमैच आहे इहो गवर्नमेंट लाइ प्रॉब्लम थींदो, छो त इहे सभु एहतजाज शुरू कंदा आहिस्ते आहिस्ते, ऐं पोइ इहा सूरत हाल नज़र ईंदी असांखे। मां सम्झां थो त बेसिकली जेको टैक्स जो मुनसिफ़ाना सिस्टम आहे उहो पाकिस्तान में मोहम्मद औरंगज़ेब राइज करण में बुरी तरह सां नाकाम हुयो। जी सर, तव्हां सम्झो था त पोइ आवाम जो इन ते छा असरु पवंदो? ॾिसो, अवाम जी जेका ज़मानत थियण जो को बि कोन्हे। अवाम 2018 खां वठी मुसलसिल जंहिं सूरत जेका सप्लाई शॉक हुयो, जंहिंजे करे इन्फ्लेशन सेटल थी, यानी बजट खां थोरो पहिरीं तव्हांखे इन्फ्लेशन सेटल थींदे नज़र थी अचे पई। असां सभु ख़ुशि थियासीं, ठीकु आहे, इन्फ्लेशन हाणे रिड्यूस थी वई आहे। त फौरी तौर ते अची वरी अघनि में जेका आहे टैक्स जे ज़रिए वाध कई आहे, उहा वरी इन्फ्लेशन में कंट्रीब्यूट पई करे। अवामी ज़मानत थियणु हाणे को ॾुखियो कमु आहे ॾाढो। ख़बर न आहे त बिजली जो जेको अघु आहे उहो किथे वञी बीहे, कहिड़ो रेट आहे जेको भला तव्हां पहिरीं डिक्लेयर त कयो न बाबा हिन रेट ते बिजली सस्टेनेबल आहे, असांखे सही थी पए पई। हर दफ़े तव्हां चओ बाबा बिजली जो अघु अञा आहे कोन, सब्सिडी ख़तमु पिया कयूं, कंहिंखे सब्सिडी पिया ॾियो, कीअं पिया कयो, ॿुधायो त सही न। ट्रांसपेरेंसी कान्हे का, उन ट्रांसपेरेंसी जे करे तमामु वॾा मसइला आहिनि। पर न आहे, बिजली तव्हांजी नथी ठहे पई त बिजली खे तव्हां ट्रिकल डाउन कयो, प्राइवेट कंपनियुनि खे बि आणियो, सूबनि खे बि छॾियो था ठाहिनि। भला इहा जेका वापडा जूं 2-3 ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, इहे ई ठाहींदा बिजली, ॿियो केरु न ठाहींदो छा? इहे मसइला आहिनि, हिननि जा पंहिंजा हिकिड़ा प्रॉब्लम आहिनि, जंहिंमें इहो आहे जेको पावर आहे, सेंटर ऑफ पावर आहे, उहो हिकु जाइ ते कीअं रहे। उन सेंटर ऑफ पावर खे हिकु जाइ ते रखण लाइ तमामु घणी प्रैक्टिस कई पई वञे। उन प्रैक्टिस जे नतीजे में जेका कास्ट आहे उहा तमामु वधी वई सॼे मुल्क जी। इहो मसइलो माना अञा ताईं हली रहियो आहे। इहो मसइलो सची ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान खे जेको आहे सो कॉम्पिटिटिव मार्केट्स में, इंटरनेशनल मार्केट्स में बिल्कुलु नथो छॾे सघे, बिल्कुलु हुन ॿाहिरि खणी आयो आहे। उन करे इन जी का स्ट्रेटजी का ठहे त ठहे, बाक़ी मूंखे सम्झ में नथो अचे पियो। जी ठीकु सर, इदरीस लिगारी साहब, सर तव्हां छा कमेंट्स कंदा फ्लोर मिल्स वारे मामले ते? त अॼु खां ऐलान कयो आहे हड़ताल जो, सुभाणे खां कणिक जी PSI वॉशिंग जो अमल बंदि करे छॾंदा, छा तव्हां कमेंट्स कंदा सर? महिरबानी अली वकास। मुंहिंजे ख़्याल में त असांखे इहा उमेदु हुई त जंहिं तरीक़े सां बजट ठही हुई ऐं जंहिं क़िस्म जा जेके टैक्स जेके आहिनि आम माण्हुनि ते ऐं फ्लोर मिल्स ते ऐं ॿियनि ते, पेट्रोल ते, ॿियनि ते जेके हयों लॻा हुआ ऐं उनजो असरु जेको आहे 1 जुलाई खां उहो ई नज़र अचे हा। तो अॼु 10 जुलाई असां ॾिसूं पिया त 2-4 ॾींहं अॻु में जेको सो पेट्रोल जेको पंप वारनि ऐं उन्हनि ॿुधायो ऐं हड़ताल कई, ऐं हाणे वरी जेको आहे फ्लोर मिल वारा जेके आहिनि उहे ज़ाहिर आहे। ॾिसो, हीअ हिकिड़े पासे फ्लोर मिल्स वारा त पंहिंजे घर ते हड़ताल बि कंदा ऐं मुमकिन आहे त हुकूमतुनि सां ॻाल्हियूं बि करे अची, पर जेसीं ताईं को हुकूमतुनि सां ॻाल्हियूं करे या 2 या 4 ॾींहं असां ॾिसंदासीं त ॾिसी इन ॿिनि 4 ॾींहंनि जे विच में जेको आहे, जंहिंमें जमील अहमद ख़ान साहिबु इशारो कयो त ॾिसिजो त मानीअ ते कीअं थो अघु चढ़े ऐं अटे जो अघु कीअं थो चढ़े। वरी तव्हां ॾिसिजो हिकिड़े पासे त खणी टैक्स आहे हिननि जो जहिड़ो फ्लोर मिल्स जो मामिलो पंहिंजी जॻह ते। इदरीस लिगारी साहब, सर ब्रेक खां पहिरीं पाण पाकिस्तान फ्लोर मिल्स जी हड़ताल मामले ते पाण ॻाल्हाए रहियासीं, तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे सर कंटिन्यू कजो। बिल्कुलु जीअं विकास मूं चयो पिए त हीअ जेका फ्लोर मिल्स जी हड़ताल आहे, ऐं असां इहा उमेदु कई पईसीं त जंहिं क़िस्म जी जेका बजट ठही पए ऐं उन में जंहिं क़िस्म जा जेके हिकिड़ा वॾा टैक्स शामिलु कया विया हुआ ऐं जिन जो सॼो भार जेको आहे उहो आवाम ते पवणो हुयो, ऐं असां ॾिठोसीं त 1 जुलाई खां वठी उहे सभु शइ शुरू थी वई आहे। त पहिरीं सभ खां पहिरीं त पेट्रोल पंप वारनि जेका हड़ताल जो ऐलान कयो, ऐं अॼु असां ॾिसूं पिया त जेको फ्लोर मिल्स वारनि जेका आहे उन्हनि बि ऐलान करे छॾियो आहे। हाणे हिकिड़े पासे असां ॾिसंदासीं त हुकूमत ऐं फ्लोर मिल्स वारनि जो पंहिंजे पाण में जेको झेड़ो आहे इहो ख़बर न आहे 2 ॾींहं हलंदो, 4 ॾींहं हलंदो, या मुमकिन आहे त राति पेट जे विच में ख़तमु थी वञे। पर ॿिए पासे ॾिसिजो त तव्हां हिकिड़ी ब्लैक मार्केटिंग शुरू थी वेंदी, ऐं राति पेट में असां ॾिसंदासीं ख़ासि तौर ते जेके वॾा शहर जेके आहिनि ऐं जिते माण्हू रोज़ तक़रीबन अटो वठे थो या हिकु न ॿिए ॾींहुं अटो वठे थो, उते असां ॾिसंदासीं त उहो अटे जो जेको अघु आहे, रेट जेको आहे मानीअ जो ऐं अटे जो जेको आहे उहो तमामु घणो मथे चढ़ी वेंदो ऐं उन में 2 ऐं 3 इज़ाफ़ो थी वेंदो, वाधारो थी वेंदो,
उन जो सबबु नतीजो हीउ थींदो जो असां इन सॼे जहिड़े में नुक़सानु जेको थींदो, वॾे खां वॾो नुक़सानु जेको आहे उहो वरी बि हिकिड़े आम माण्हुनि खे पवंदो। आम माण्हू जेको रोज़ अटो वठे थो, ॿिए ॾींहुं अटो वठे थो या होटल ते मानी खाए थो, सॼो ॿार उन ते पवंदो ऐं हेॾा न हुकूमत खे एतिरो ख़ासि नुक़सानु पवंदो। ऐं न ई हिन पासे जेको आहे जेको फ्लोर मिल्स मालिकान जेके आहिनि उहे बि अटे खे हलाए हिकिड़ी ब्लैक तरीक़े सां पिया, ब्लैक मार्केटिंग तरीक़े सां पिया हलाईंदा। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में हुकूमत खे इन दिशा में ख़ासि तौर ते हीअ अटो या तेल जा जेके मामला आहिनि इहे वॾी हद ताईं सिधो सऊं जेके आहिनि आम माण्हुनि खे मुतासिर कनि था। त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे मुंहिंजे ख़्याल में त हुकूमत खे ऐं ख़ुदि फ्लोर मिल्स मालिकान खे जेको आहे इन ते जल्द खां जल्द वेही पोइ ॻाल्हियुनि ज़रिए जेके ही टैक्स जेके आहे लागू कया थियनि ऐं विदहोल्डिंग टैक्स जेके आहिनि ऐं इहे मुंहिंजे ख़्याल में उनखे ख़तमु करण जी को जेको सो ऐलान कनि या का ॿियो को विचो घस कढनि त जीअं जेका ही 2-3 ॾींहं या 4-5 ॾींहं जेको आहे न आवाम जे जेको खीसे ते जेको धाड़ो जेको आहे न उहो न लॻी सघे ऐं आवाम खे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे न लुटियो न वञे ऐं फुरियो न वञे। तंहिं करे जेको सो हुकूमत खे मुंहिंजे ख़्याल में तमामु तुर्त हिकु इनिशिएटिव वठणु खपे ऐं फ्लोर मिल्स वारनि खे बि त जीअं माण्हुनि जो जेको आहे न उनखे इन तकलीफ़ खां बचाइजे, उनखे हिकिड़ी हिन धाड़े खां क़िस्म धाड़े खां बचाइजे। ठीकु सर। डॉक्टर जमील ख़ान साहब, सर ॿियो मामिलो असां वटि इहो आहे त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ अॼु वफ़ाक़ी काबीना इजलास थियो आहे जंहिंमें हुन वफ़ाक़ी वज़ारतनि खे कारकर्दगी बहितर ॾेखारण जी हिदायत कई वञे चयो आहे त वज़ारतनि में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी हली ऐं IMF सां ॻाल्हियूं ते न पर ॾींहुं राति महिनत करण सां अमल करण सां मुल्क में तरक़ी ईंदी। तव्हां छा चवंदा हिन हवाले सां? न, उहो इहो नारो सुठो आहे, इहा हिदायत सुठी आहे, इहा वार्निंग बि सुठी आहे। हिन में त कंहिं माण्हू खे कोई एतिराज़ हुअण ई न खपे। ठीकु आहे, बिल्कुलु जेके सरकारी इदारा आहिनि उहे पंहिंजी वक़्त जी बचति कनि, कमु पूरो कनि, रिज़ल्ट ॾियनि, सुस्ती न ॾेखारनि। त इहा त बिल्कुलु प्राइम मिनिस्टर साहिबु 100% ॻाल्हि सही कई आहे, 100% ॻाल्हि सही कई आहे। पर सुवाल ॿिया था ज़हन में उथनि त यस इन्हनि खे इम्प्लीमेंट करण लाइ प्राइम मिनिस्टर साहिबु शायदि को तरीक़ो कढियो हूंदो, असांखे त ख़बर नाहे त तरीक़ो कहिड़ो कढियो आहे, उनजी मॉनिटरिंग सिस्टम छा थींदी, जेके माण्हू अॼु अचनि था पिया 11 बजे ऑफिस में छा हू 9 बजे अचणु शुरू थी पवंदा ऐं फाइलनि जी डिस्पोज़ल जो को प्राइम मिनिस्टर साहिबु अकाउंटेबिलिटी जो सिस्टम रखियो आहे त कंहिं सेक्रेटरी वटि 3 ॾींहंनि खां या 4 ॾींहंनि खां या 7 ॾींहंनि खां वधीक फाइल न रहंदी कंहिं बि डिपार्टमेंट में, कंहिं बि मिनिस्ट्री में। छा अहिड़ी का ॻाल्हि कई आहे? ऐं पोइ जी अहिड़ी ॻाल्हि कई आहे त उनजो मॉनिटरिंग सिस्टम, उनजी जेका आहे जांच त कीअं हले थो पियो कमु, केरु उनखे ॾिसंदो, उनजी का नेटवर्क उन ठाही आहे, उनजो को इंफ्रास्ट्रक्चर को उन अहिड़ो को मॉनिटरिंग सेल को ठाहियो आहे उन, त असांखे त ख़बर नाहे ऐं न अहिड़ो को अहिड़ी का ख़बर इस्लामाबाद में आहे। मां इस्लामाबाद में वेठो आहियां पर अहिड़ी का ख़बर हिते नाहे। हिदायतूं ठीकु आहिनि, बिल्कुलु सही आहिनि, आइडियल आहिनि, पर पहिरियां बि त 18 महीना जेके इहो ई प्राइम मिनिस्टर साहिबु बहादुर त उन वक़्तु बि हिदायतूं काफ़ी ॾिनियूं हुयूं, उन वक़्तु बि को रिज़ल्ट त निकितो न। इन दफ़े शायदि को रिज़ल्ट अची वञे, पर जीअं पुराणो रिकॉर्ड ॾिसूं त ओड़े हिसाब सां ओड़ो ई रिज़ल्ट मिलंदो। छो जो ॾिसो थींदो ईअं आहे त तव्हां हिकिड़ी स्कीम ठाहींदा आहियो, उन स्कीम जी तव्हां फिज़िबिलिटी ठाहे को बि तव्हां प्लानिंग कंदा आहियो त बाबा असां हीअ ॻाल्हि जेकी आहे प्राइस कंट्रोल कंदासीं, त प्राइस कंट्रोल करण जो मैकेनिज़म इहो आहे त डिप्टी कमिश्नर साहिबु बहादुर SDM ते उनजा मैजिस्ट्रेट उहे निकिरंदा आहिनि, प्राइस कंट्रोल कमेटी वठी ऐं पोइ जुर्मानो कंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि, फलाणो कंदा आहिनि। इन हिसाब सां फूड वारा जेके आहिनि उहे ॾिसंदा आहिनि त यार का मिलावट छिलावट त न आहे, निकिरंदा आहिनि ॿार, चालान कंदा आहिनि, माण्हुनि खे पकड़ींदा आहिनि। हिते प्राइम मिनिस्टर साहिबु वार्निंग ॾिनी आहे त ज़रूरु पोइ निकिरणु खपे। प्राइम मिनिस्टर साहिब खे खपे ई त मुल्क जेको आहे हिन वक़्तु जीअं मां ॿुधायमि त केतिरा कर्ज़ असां ते आहिनि, जीअं प्राइम मिनिस्टर पाण थो चवे त दहशतगर्दी को वॾो प्रॉब्लम आहे असां वटि, प्राइम मिनिस्टर पाण थो चवे त असांजी सुस्ती आहे, प्राइम मिनिस्टर पाण थो चवे त माण्हू वक़्तु जेको आहे विञाइनि था पिया ऑफिस में, एफिशिएंसी न आहे। त जे अहिड़ो मामिलो आहे प्राइम मिनिस्टर जे ज़हन में त प्राइम मिनिस्टर खे खपे त इन मामले में पोइ पंहिंजो हिकिड़ो मॉनिटरिंग सिस्टम ठाहे, या ॿियो तरीक़ो जेको सस्तो तरीक़ो आहे, पैसा बि ख़र्चंदा आहिनि, वॾो कन्वेंशन हॉल आहे, एयर कंडीशन बि सुठा लॻा पिया आहिनि, उन में प्राइम मिनिस्टर हफ़्ते में हिकिड़े दफ़े वेहे जेके बि अढ़ाई सेक्रेटरीज़ आहिनि सभिनीनि खे कतारनि में
उते विहारे उनजे पोयां एडिशनल सेक्रेटरी उनजे पोयां डिप्टी सेक्रेटरी पोइ सेक्शन ऑफिसर चयो बसि हाणे फाइलूं तव्हां कढी खणी अचो, मां हिते वेठो आहियां, इहे फाइलुनि ते मां हिते फ़ैसिलो ॾींदो वेंदुसि तव्हांखे। ऐं जे तव्हांखे को एतिराज़ु आहे हाणे मूंखे ॾियो, मां हाणे इहो एतिराज़ु तव्हांखे, मुंहिंजी लॉ डिवीजन बि आहे, मुंहिंजा ऑफिसर्स बि आहिनि, असां उहो एतिराज़ु पूरो करे तव्हांखे ॾेई था छॾियूं। अहिड़ो को मैकेनिज़म कढनि त अहिड़ो मैकेनिज़म बि न आहे प्राइम मिनिस्टर, हुन में तकलीफ़ प्राइम मिनिस्टर खे थींदी आहे, रस्ते अच वञिणो पवंदो, पुछिणो पवंदो। त इहे आहिनि फाइल जा डिस्पोज़ल जा तरीक़ा। असां वटि जेके शिकायतूं ईंदियूं हुयूं, इन्वेस्टर्स जेके UAE मां ईंदा हुआ या ॿियनि मुल्कनि मां ईंदा हुआ, उहे हा घोड़ा कंदे वरी भॼी वेंदा हुआ त जेतिरो डिले हिते थींदो आहे फाइलनि। असां दुनिया में उहे उन्हनि शायदि 1-2 मुल्क बाक़ी बचा आहिनि जेको फाइलनि ते नोड़ी ॿधंदा आहिनि, जीअं अॻिते वधिबो आहे फाइलनि ते ॿधी असां फाइलनि खे हलाईंदा आहियूं। असां वटि उहो डिजिटल सिस्टम बि न आहे त को मॉनिटरिंग करे सघूं, पर एतिरो असांखे डिमोरलाइज़ न हुअणु खपे जे प्राइम मिनिस्टर चाहे त हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं ॾिए ऐं वधीक हिमत करे ते 2 ॾियारा ॾेई छॾे, सभु फाइलूं निकिरी वेंदियूं, को माण्हू सुस्ती न कंदो, हर माण्हू टाइम ते ईंदो, हर सेक्रेटरी ऐं हर जेके सरकारी कामूरो पंहिंजो पाण। असांजा इहे आज़मूदा नुस्ख़ा आहिनि। मां जिथे जिथे रहियो आहियां पाण, उते जेॾी महिल आऊं इहो सिलसिलो मॉनिटरिंग जो सिस्टम कंदो हो, 100% रिज़ल्ट मिलंदो आहे। असांजा माण्हू कमु कंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां रस्तो ॾेखारियो, कमु करे ॾींदा। त प्राइम मिनिस्टर खे बि खपे त अहिड़ो को मैकेनिज़म करे। IMF खां प्राइम मिनिस्टर शाह साहिबु चवे थो त जिद छॾाइण था चाहियूं, बिल्कुलु असां बि चाहियूं था पिया। उनजो बि कोई सिस्टम इंट्रोड्यूस करे ॾिए त कर्ज़ वर्ज़ असां ते जेके आहिनि, जेके व्याज असां ॾियूं था पिया, सॼो बजट जेको असांजे रत चूसे जेको टैक्स कढनि था पिया, उहे सभु जा सभु जेके वेंदा आहिनि व्याज में, ऐं जेको मोहर असांखे ॾियणो हूंदो आहे उन में हलिया वेंदा आहिनि। प्राइम मिनिस्टर साहिबु चयो त लोड शेडिंग असां जेको आहे जिथे थेफ्ट थिए थी पई उते लोड शेडिंग कंदासूं, ॿियनि न कंदासूं। त उन में जेके थेफ्ट थिए थी पई, जेके सरकारी पाण वापदा वारा ऐं ॿिया बिजली वारा थेफ्ट था कनि, उनजो बि असांखे को ॿुधाया। माण्हुनि ते आहे ई आहे, चङो जेको कुंडो था हणनि थेफ्ट था कनि, भले हाणे उन जेका वस आहे उनखां तव्हां कयो उहो सिलसिलो, ऐं पोइ रिलीफ बि ॾिए थो पियो 200 यूनिट जो 3 महीननि लाइ, अला करे उहो इम्प्लीमेंट बि थी वञे। पाण थो चवे त 1200 अरब रुपयनि जो कराची पोर्ट में फबाए था वञनि, चोरी थी वञे। तव्हां वटि त नैब बि आहे, तव्हां वटि त FIA बि आहे, तव्हां वटि त एंटी करप्शन बि आहे, तव्हां वटि समूरा ऑफिसर आहिनि, तव्हां वटि इंक्वायरी प्राइम मिनिस्टर जी लॻे 12 अरब रुपया कमाइनि था पिया, त हिकिड़े ॾींहं में को 2-3 किले प्राइम मिनिस्टर साहिब खे। पर उहे मामला जेके आहिनि बसि हाणे हिनखे छा असां इन ते कहिड़ो तब्सरो कयूं त मां त तमामु ॾाढो ख़ुशी थी आहे मूंखे तमामु घणी। त उहो इहो नारो सुठो आहे, डिसीशन सुठो आहे, डायरेक्शन सुठी आहे, इहा फर्स्ट क्लास। असां ख़ुशि आहियूं हुन ते, इन ते अमलदारी करे ते असां मुरीद थी पवंदासीं प्राइम मिनिस्टर जा, छो जे उन में पोइ महांगाई घटि थींदी, उन में पोइ ख़ुशहाली ईंदी, IMF खे बजाए डुकाए कढंदासूं। पर वधे अॻिते प्राइम मिनिस्टर साहिबु इन्हनि प्रोग्रामनि में असां प्राइम मिनिस्टर साहिब जा बिल्कुलु मुरीद जे तौर ते असां तारीफ़ कंदासूं प्राइम मिनिस्टर साहिब जी। पर ॾिसूं हाणे इहे प्रोग्राम तव्हांजा हलंदा, महीने खां पोइ बि न त ॾिसी वठंदासूं। 12 असां वटि जहाज़ आहिनि PNSC जा, 12 जहाज़ जिते असां पघारनि में 5 अरब रुपया, जेको प्राइम मिनिस्टर पाण थो चए, हुन वटि त फिगर आहे न, ख़र्च था कयूं त केरु झले थो प्राइम मिनिस्टर साहिबु। त राइट साइज़िंग कयो वठो उन्हनि खे, जे जहाज़ ॿिया नथा वठी सघो लीज़ ते वठो। मां पाण उन्हनि जे अमलदारनि सां ॻाल्हायो आहे, जेके टॉप आहिनि, मिनिस्टर सूदो, उहे चवनि था पिया त लीज़ ते असांखे बसि रुकावटूं आहिनि, लीज़ ते असांजी जहाज़ वठूं त असां कमाए ॾेई था सघूं। त इहे मामला आहिनि जेके इन्हनि खे चवे थो त असां किराए भाड़े में जेको सामान असां वटि ईंदो आहे उनजो फ्रेट चार्जिस असां $5 बिलियन ॾियूं था पिया। ऐं असांजो PNSC जेको कंहिं ज़माने में 125 जहाज़ हुया गोकल जे ज़माने में, कमाए ॾींदी इहा PNSC असांखे। अॼु इहा हालत लॻी पई आहे त प्राइम मिनिस्टर बि हिमत करे, सॼी क़ौम उनजी तारीफ़ कंदी, साथ ॾींदी उनजी। हिन वक़्तु असांखे न खपे को माण्हू बि असांखे मईशत थोरो ठीकु करे ॾिए प्राइम मिनिस्टर साहिबु, त वाह थी वेंदी प्राइम मिनिस्टर साहिब जी। पर उन जेको असांखे रस्तो ॾेखारे, उनजी का स्कीम ठाहे ॾिए, उनजी का अमलदारी कराए ॾिए, त बिल्कुलु असां तमामु ख़ुशि थींदासूं। असां SCO जी मिसाल थोरी हिते इन्वेस्टमेंट ईंदो, UAE मां इन्वेस्टमेंट ईंदी, सऊदी अरब मां ईंदी, बिल्कुलु असां इंतज़ार में आहियूं ईंदियूं इहे इन्वेस्टमेंटूं।
असां तारीख़ वॼाईंदासूं, असां वाह वाह कंदासूं, पर 1 महीने खां पोइ वरी प्रोग्राम ते डिस्कस करे वठंदासीं। जी, थैंक यू। ठीकु सर। प्रोफेसर रफ़ीक चांडू साहब, सर जीअं डॉक्टर जमील ख़ान साहब ॻाल्हि कई त वज़ीर आज़म खे इफेक्टिव मैकेनिज़म जोड़ण जी ज़रूरत आहे ऐं जेको वे फॉरवर्ड ॾेखारनि था उनजे बाद में असां पोइ तारीफ़ कंदासीं। सर सवाल इहो आहे त वज़ीर आज़म खे हिन वक़्तु इहा स्टेटमेंट ॾियण जी ज़रूरत छो पइजी वई? इन स्टेटमेंट जी जे लाइ तमामु वॾो मौक़ियो आहे उहो इन करे त चवंदा आहिनि अंग्रेज़ी में त रेस अगेंस्ट टाइम आहे। पाकिस्तान जा मामलात निहायत ख़राबु आहिनि। पाकिस्तान जे मामलनि खे इकनॉमिक सिचुएशन खे कंसोलिडेशन तरफ़ खणी वञण लाइ तमामु तकड़ा उपाउ वठण जी ज़रूरत आहे। उन में जेका ब्यूरोक्रेसी आहे, जेके मिनिस्ट्रीज़ आहिनि, असांखे ख़बर आहे त पाकिस्तान जूं मिनिस्ट्रीज़ ऐं ब्यूरोक्रेसी कीअं कमु कंदी आहे। उन में तमामु घणा लूप होल्स आहिनि। लूप होल्स ईअं आहिनि त उन्हनि तव्हां पाकिस्तान अञा ताईं उन कॉलोनियल स्ट्रक्चर जेको सर्विस स्ट्रक्चर आहे उन में पियो थो हले, यानी जंहिंमें तव्हां इंटर थियो वन सर्विस में त पोइ रिटायरमेंट ताईं केरु तव्हांजो कुझु बिगाड़े नथो सघे अंटिल अनलेस का तमामु वॾो प्रॉब्लम हुजे। न त एवोल्यूशन बेस ते तव्हांखे तव्हांजी एफिशिएंसी खे मुसलसिल ॾिसण जी का गुंजाइश कान्हे का। हाणे दुनिया सॼी जा जेके स्ट्रक्चर्स तब्दील थी विया आहिनि उहे कंहिं माण्हू जे कम खे साल हर साल उनखे सख़्ती सां एवेल्यूएट कनि था ऐं उहो ॾिसनि था त हिन माण्हू जी जेका कारकर्दगी आहे उन मां ऑर्गेनाइज़ेशन खे जनरली जेको आहे सो क़ौमी सतह ते, नेशनल लेवल ते, इंटरनेशनल लेवल ते सॼो कीअं फ़ाइदो पवे थो। इहो जेको इवेल्यूशन जो मैकेनिज़म आहे इहो त एबसेंट आहे, ग़ैर हाज़िर आहे। उन में का बि मतिलबु त अॼु ताईं का स्ट्रक्चर्स में का तब्दीली न कई वई आहे। तव्हां यूनिवर्सिटीज़ खां वठी फॉरेन सर्विसिस ताईं, ब्यूरोक्रेसी खां वठी तव्हां पुलिस सर्विसिस ताईं, तव्हां जेके आहिनि से सभिनी खे ॾिसो त तव्हांखे इहो नज़र ईंदो त माना उहे उन्हनि खे का एवेल्यूशन नथा करे सघो पिया तव्हां। जेकॾहिं मां प्रोफेसर आहियां, कंहिं डिपार्टमेंट जो चेयरमैन आहियां, कोई डीन आहे, कोई वाइस चांसलर आहे, त उहो माना जेके माण्हू इंटर थिया आहिनि उहे इंटर थिया आहिनि, उन्हनि खे इन एफिशिएंसी जे बुनियाद ते नथो करे सघे। पर जेकॾहिं इहा सूरत हाल डिलीवरी जे फ्रंट ते तमामु घणी नमूने मां हिन वक़्तु जीअं रिक्वायर्ड आहे उहे डिलीवर नथा कनि त पोइ प्राइम मिनिस्टर जो जेको ही सॼो सिस्टम आहे जंहिंमें हू एॾा पंगा करे वेठा आहिनि त पोइ यकीनी तौर ते हिकिड़ो फेल्यूअर ऑप्शन आहे, जॾहिं त फेल्यूअर ऑप्शन हुजणु न घुरिजे। सो वज़ीर आज़म जो इहो जेको दड़को आहे, इहो दामान आहे, इहो पंहिंजी जाइ ते ठीकु ऐं वक़्ताइतो आहे। पर मां जमील साहब जी ॻाल्हि सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां। इन जो को मैकेनिज़म डेवलप थियल कोन्हे को, इन जो को मॉनिटरिंग फ्रेमवर्क कोन्हे को, इन जो को फ्रॉम वन एंड टू एन अदर एंड उनजी कैलकुलेशन न आहे। उन करे इन जा चांसिस तमामु घटि आहिनि त इहा माना हिकिड़ी सियासी बयानबाज़ी हुजे ऐं उन खां वधीक कुझु ॾेई सघे। छो त जेकॾहिं उनजो को मैकेनिज़म न आहे त थी नथो सघे पियो। तव्हां ॾिसो त तव्हां स्कूल सिस्टम में बि ईअं हुयो, मॉनिटरिंग कोन हुई त माण्हू ईंदा ई न हुआ। हाणे तव्हां मॉनिटरिंग सिस्टम कयो आहे त बहितर थी वियो आहे। सो उहो ब्यूरोक्रेसी जा वॾा मसइला आहिनि पाकिस्तान में। ब्यूरोक्रेसी हिकिड़ी नई वॾेराशाही आहे जेका गुज़िरियल 50-60 सालनि खां वठी पाकिस्तान खे उॾो ई वांगुरु खाई वई आहे। ऐं मां मतिलबु त कमु कयो आहे गवर्नमेंट में, इंट्रा गवर्नमेंट उन्हनि में ऑर्गेनाइज़ेशन्स में, ऐं पंहिंजो फेडरल लेवल ते, पंहिंजो सूबाई लेवल ते मां ॾिठो आहे त मां हैरान थींदो आहियां त माना इहे ई साॻिया ब्यूरोक्रेट जेके आहिनि, जेके पढ़ी महिनतूं करे कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स पास करे आया आहिनि, उनखां पोइ उहो शयुनि में घणी दिलचस्पी नथा वठनि। पंहिंजे टाइम ते ईंदा, 11 बजे 12 बजे ईंदा, ऐं उन्हनि जो जेको स्टाइल आहे उहो इहो आहे त उनखे वधीक पर्सनलाइज़ कंदा कम खे। प्रोफेशनल एटीट्यूड्स उन्हनि जा आहिनि कोन, ऐं सॼी जेका पॉलिटिकल मैन्यूवरिंग आहे उन जो हिसो आहिनि। सो ईअं वक़्तु त वाक़ई सही ॻाल्हि आहे प्राइम मिनिस्टर जी, त ईअं त कमु कोन्ह थींदो हुननि जो। सो इहो तमामु ज़रूरी आहे त हीअ सॼी ब्यूरोक्रेसी उन्हनि खे कंहिं तरीक़े सां पंहिंजो करे डिलीवर करे। हाणे ॾिसजे त उहो जेको प्राइम मिनिस्टर ऐलान आहे उनखे बर्दाश्त न कबो त कीअं थी सघे थो पियो। जी ठीकु सर। दिस लॻारी साहब, सर जीअं प्रोफेसर रफ़ीक चांडू साहब ॻाल्हि कई त इहा हिकिड़ी पॉलिटिकल स्टेटमेंट आहे, ऐं जेसि ताईं इफेक्टिव मैकेनिज़म न जोड़ींदो तेसि ताईं असां ॾिसूं त इन ते अमल दरामद थिए थो नथो थिए। तव्हां सर छा कमेंट्स कंदा?
जी इदरीस टिकारी साहब। इदरीस टिकारी साहब तव्हांखे सर आवाज़ अचे पियो? लाइन ड्रॉप थी वई हले सर। रफ़ीक जानी साहब तव्हांखे ॿुधाइजो त पोइ इन ते अमल दरामद कीअं थी सघंदो सर? वे फॉरवर्ड छा जी आहे? अली तव्हां मूंखां बि क्वेश्चन कयो वरी जी सर। क्वेश्चन वरी वरजाइजो। सर आऊं सवाल इहो कयो त इन ते अमल दरामद कीअं थी सघंदो ऐं वे फॉरवर्ड छा आहे सर? ॾिसो अमल दरामद जो मसइलो सिंपल आहे त फ्रॉम वन एंड जंहिं एंड ते जंहिं प्रोजेक्ट खे कंसीव कयो वियो आहे ऑर्डर्स प्राइम मिनिस्टर वटां टॉप टू बॉटम वारी जेका अप्रोच आहे उन जो मैकेनिज़म छा हूंदो, उहो कीअं वेंदो, उन खे मां सम्झां थो त जेकॾहिं डिफाइन न कयो वेंदो प्राइम मिनिस्टर ऑफिस तरफ़ां त उहो साॻिए पुराणे तरीक़े में उन जा पेर बि साॻिया हूंदा, उनजी डिलीवरी बि साॻी हूंदी, उनजी एफिशिएंसी लेवल बि साॻी हूंदी ऐं उनजो जेको इम्पैक्ट आहे सोशल इम्पैक्ट आहे उहो बि साॻियो हूंदो। हिते मां तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल 5 सालनि खां वठी ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेके पंहिंजे ठहण जे मरहलनि में आहिनि। वर्ल्ड बैंक जूं जेके आहिनि से उन्हनि खे फंडिंग थियल आहे उहे अञा ताईं फंक्शनल कोन थी सघिया आहिनि, अञा ताईं उन HR मुकमल न थी सघियो आहे। जी रफ़ीक चंडू साहब। रफ़ीक चंडू साहब तव्हांखे सर मुंहिंजी आवाज़ अचे पियो? जमील ख़ान साहब सर तव्हां खां ई वे फॉरवर्ड आउं पुछणु चाहींदुमि, वे फॉरवर्ड सर छा आहे इन मामले जो? जी डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। लाइन शायदि ड्रॉप थी वई हली। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो जंहिंमें उन चयो आहे त वफ़ाक़ी वज़ारतनि खे पंहिंजी कारकर्दगी बहितर ॾेखारण जी ज़रूरत आहे ऐं हिन वक़्तु ज़ाया करण जो वक़्तु न आहे, हिन वक़्तु कमु ॾेखारण जो वक़्तु आहे। IMF सां ॻाल्हियूं जेके असां करे रहिया आहियूं हलिया उन्हनि ते ॾींहुं राति महिनत करे अमल दरामद करे ॾेखारण जी ज़रूरत आहे, तॾहिं तरक़ी अची सघंदी। ऐं हुन इहो बि चयो त मुल्क में 10 लख ट्यूबवेल ते तेल उहे इस्तेमालु थी रहिया आहिनि ऐं मुल्क में $3 अरब जो तेल इस्तेमालु थी रहियो आहे। इदरीस टिकारी साहब असांखे जॉइन करे वरितो आहे। इदरीस टिकारी साहब सर तव्हां छा कमेंट्स कंदा वज़ीर आज़म जी वफ़ाक़ी वज़ारतुनि खे हिदायतुनि जे हवाले सां? कटिजी वई कंहिं सबबु असल में ही आहे त मुंहिंजे ख्याल में वज़ीर आज़म साहब इहा स्टेटमेंट ॾिनी आहे ऐं ज़ाहिर आहे का बि स्टेटमेंट जेका आहे जंहिंमें हिकिड़ी क़िस्म नज़र अचे ऐं हिकिड़े क़िस्म जो चयो वञे वज़ीरनि खे मिनिस्टरनि खे चयो वञे ब्यूरोक्रेटनि खे चयो वञे ऐं ॿियनि सभिनी जारी कई मुंहिंजे ख़्याल में ॾाढी पॉज़िटिव शइ आहे। असल ॻाल्हि छा हुअणु खपे त उन ते अमल केतिरो आहे। बदकिस्मती हीअ आहे त पाकिस्तान में असां ॾिसूं था हिकिड़ा कॾहिं ॾिसूं था बिलावल भुट्टो ज़रदारी साहब त कॾहिं असां ॾिसूं था इमरान ख़ान साहब त कॾहिं शहबाज शरीफ़ साहब कॾहिं ॿिया जेके आहिनि उहे मीडिया में अची हिकिड़ा वॾा ऐलान कनि था, ॿुधाइनि था मिनिस्ट्रीज़ खे तंबीह कनि था ऐं मिनिस्टरनि खे कारकर्दगी जे लाइ 3 महीना 2 महीना 4 महीना 6 महीना बि ॾियनि था ऐं उनजो जाइज़ो वठनि था। पर वरी ॾिसूं था त उहा का उनमें को वॾो रदे बदल या अचे या उनमें का वॾी तब्दीली अचे या उन्हनि जी कारकर्दगी में का असां वॾी तब्दीली ॾिसूं उहा असांखे बिना नज़र न आई आहे। माना ॼण त हिकिड़े क़िस्म जे इहे स्टेटमेंट जेके आहिनि ईअं लॻंदो आहे ॿुधी ॼण त खाना पूरा। नाज़रीन वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो उनमें हिन वज़ारतनि खे हिदायतूं ॾियण जी कारकर्दगी बहितर ॾेखारण जी हिदायत कई आहे। उन चयो आहे त सॼे मुल्क में जेके 10 लख ट्यूबवेल्स आहिनि उहे तेल ते हली रहिया आहिनि ऐं मुल्क में $3 अरब जो तेल इस्तेमालु थी रहियो आहे। इनखे असांखे बहितर करण जी ज़रूरत आहे। उन बिजली जे हवाले सां बि चयो त बिजली में हिकिड़ो वॾो पोस्टमार्टम जी ज़रूरत आहे ऐं ट्रांसमिशन जेका सिस्टम आहे उनजो बेड़ो गर्क आहे। असांखे इनखे बहितर करण जी ज़रूरत आहे। IMF सां जेके असांजी ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते अमल दरामद लाइ ॾींहुं राति महिनत करणी पवंदी, तॾहिं वञी असां पंहिंजे मुल्क में माशी तरक़ी आणे सघंदासीं हलिया। ऐं हुनजो इहो बि चवणु हुयो त हिनमहिल वफ़ाक़ी वज़ारतुनि में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कंदासीं। वक़्तु हिनमहिल ज़ाया करण जी ज़रूरत कोन्हे का, हिनमहिल वक़्त खे बहितर तरीक़े सां इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे।
वज़ीर आज़म जो वफ़ाक़ी काबीना इजलास थियो, जंहिंमें हुन वफ़ाक़ी काबीना जो जेको इजलास थियो हुन में वज़ारतनि खे हुन हिदायत ॾिनी आहे। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल सिलसिलो जारी हुयो पर हिते टाइम पूरो थी वियो हलियो। ईंदड़ प्रोग्राम सां इंतज़ारु ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।